नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्तां के दौरान वण मां ख़बर ॾींदा हलूं त आल कटोर वेलफेयर एसोसिएशन खैरपुर पारां आल कटोर वेलफेयर जी 10वीं सालगिरह शादी शहीद जे ॻोठ हाजी बुडल कटोर में मल्हाई वई, जंहिं में केक काटियो वियो ऐं सूबाई डिवीज़नल ऐं ज़िला खैरपुर जी ठहियल बॉडी खे अक़वा जे मरकज़ी सदर हाजी काइम खान कटोर हलफ खणायो, जंहिं में सूबाई सदर आशिक हुसैन कटोर, नायब सदर कामरेड गुल कटोर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहम्मद शरीफ, जॾहिं त सखर डिवीज़न जे उहदनि में सदर वली मोहम्मद कटोर, सीनियर नायब सदर बासित कटोर ऐं ॿियनि खे हलफ खणायो वियो। उन मौक़े ते अॻवाननि खिताब कंदे चयो त कटोर बिरादरी जे फलाह ऐं बहबूद लाइ भरपूर नमूने जदोजहद कंदासीं। कटोर बिरादरी जे माण्हुनि खे घुर्जे त पंहिंजे नौजवान खे तालीम ॾियारीनि, तालीम सां ई हर मसइलो हल करे सघजनि था। बिरादरी जे मसइलनि जे हल लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।